शाला खुश है दोस्तों। अज मां 3 आइटम आया पली पालक ऐं बेह। दोस्तों रेडी मुझी तैयारी है। ही चाय घर वारनि ॾिनी आहे। चाय पी करे मां घिटिन में निकिरंदुसि। आचर जो ॾींहुं आहे। गुलशन नदी ॾिसी सघो था तव्हां। सो बिस्मिल्लाह कंदुसि। महिरबानी 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 महिरबानी। कितनी बेटा पालक? मानी पोइ खावां हुनजे लाइ माज़रत। ॿियो ख़ैरु आहे न? हलो खण जेको खणे छा ॾिए। हा न ॼाए थो कढी थो ॾियां कढी थो। हीअ जॻह थी 200 खुलिया हथ ई आहे न। हलो ठीकु आहे ॾियां ॾियां साईं। इहे 300 महिरबानी। दोस्तों ही पली मुंहिंजी ख़तमु थी। बे पालक सभु ख़तमु थी। अॼु आचर जो ॾींहुं हुयो ऐं वटि सठि लॻी पई। पली भली पालक ख़तमु थी हुई। हींअर मां वेंदुसि घरु ऐं ॿ थिया आहिनि हींअर। टाइम घणो थियो अथव? टाइम घणो थियो? ॾिस वॾी घड़ी रखी अथई हेॾे खां। हवा 2 थिया आहिनि पूरा। तो हाणे मां निकिरां थो पंहिंजे घर वेंदुसि। आराम मानी खाईंदुसि। वेंजी मानी खाई ऐं आराम कंदुसि। वाह महिरबानी। आचर जो ॾींहुं आहे। रश ॾिसो था रोडनि ते। माण्हू ड्यूटियुनि वारा जंहिंखे छुटी आहे। हल 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 दोस्तों पंहिंजे घर खां वठी हीउ जेको घर ॾिसो था न, हीउ सॼो पूरो जेको आहे सो इलाइक़ो मां घुमियो आहे रेड़े ते। ऐं इन में इलाइक़े में ई पंहिंजो माल खपायो आहे। ऐं हेॾां चौधारी हीअं फिरी करे पोइ हेॾे मस्जिद वटि बीठुमि। जेको थोरो माल बचियो हुयो उहो खपायो। हाणे त बसि घर तयारी आहे। ऐं वेंजी सिंजी आराम कबो ऐं पोइ शाम जो थोरो दोस्तनि जे यारनि सां मिलिबो। हीअ अरबा बाज़ार वारो ग्राउंड जिते बसूं बीठियूं आहिनि ॾिसी सघो था तव्हां। काफ़ी नौजवान जेके रेड़े खां लवाईंदा आहिनि ऐं न कंदा आहिनि ऐं पोइ सोचींदा आहिनि दोस्त छा चवंदा यार छा चवंदा। उहे दोस्त यार कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे सफ़ा घर माना फ्री वेठा हूंदा आहिनि, वांदा वेठा हूंदा आहिनि ऐं पीउ माउ जे कुल्हनि ते ॿार हूंदा आहिनि। शऊर रखंदड़ पढ़ियल लिखियल दोस्त तव्हांजो जेको बि हूंदो न, जेको सियाणो हूंदो, उहो तव्हांखे हिन शइ खां टोक न कंदो। तव्हांजी रहंदो ई पुठी ठपींदो। बाक़ी उहे दोस्त जेके फ़ारिग वेठा आहिनि, अञा ताईं कुझु न कयो अथनि ऐं फ़ारिग ज़िंदगी हेसि ताईं गुज़ारी अथनि, उन जहिड़ा दोस्त तव्हां ते टोक करे सघनि था। हीअ शइ ॾिसी करे, रेड़ी ॾिसी करे ऐं तव्हांजो हल्को नंढो कारोबार ॾिसी करे तव्हां ते टोक करे सघनि था उहे दोस्त। सो अगरि उन्हनि माण्हुनि जे करे असां पंहिंजी ज़िंदगी सफ़ा तबाह करे छॾियूं, बंजर करे छॾियूं, त पोइ मुंहिंजे ख़्याल में असांखे छा चवां हाणे हिन लफ़्ज़ खे। सो टोटल में असां त सुखिया आहियूं, पंहिंजो कारोबार कयूं था, मज़ो लॻो पियो आहे। हींअर ॾिसो मां 2 बजे मुंहिंजो माल ख़तमु थी वियो। अॼु मां 3 आइटम आया। पलीअ जी वजह सां मुंहिंजी पालक ऐं बेह सवेरे अॼु ख़तमु थी आहे। न त हूअं 5 ऐं 6 थी वेंदा आहिनि। दोस्तों अॼु हिकु ट्रेजेडी थी वई आहे मूंसां। उहा इहा त सुबुह जो माल खपाइण वारो जेको वीडियो आहे उहो मूंखां डिलीट थी वियो आहे ऐं ख़बर न आहे कीअं डिलीट थी वियो। बाक़ी हीअ माल खपाईंदो अचां थो। माल खपायमि जेको आहे उहो वीडियो रखंदुसि जेको तव्हां ॾिसी सघंदव। बाक़ी हू वीडियो मूंखां जेको आहे सो डिलीट थी वियो। इलाही महिनत सां ठाहियो। मसइलो न आहे, परवाह न आहे। वीडियो खोड़ ठहंदा रहंदा। हिन में दिलि शिकस्त थो न थिए माण्हू, हिन में बि का भलाई हूंदी। हीअ रेड़े वारा ॾिसो मस्जिद आहे फेज़ 2 में, मस्जिद दारुल इस्लाम, उते ई बीठा आहिनि ऐं हिते रश थींदी आहे। मौलवी साहब निमाज़ी जेके निकिरंदा आहिनि हिननि खां वठंदा आहिनि। फ्रूट वारा, सब्जी वारा। हीअ L7 वारो पासो आहे, रस्तो आहे ऐं हेॾे मुंहिंजो घरु आहे। हीअ भाऊ अंब थो खपाए, फ्रूट माल्टा, सूफ़, अंब। हीअ ॾिसो था सभु टोटली सिंधी दोस्त अथव, रेड़ा था हलाइनि। छा हाल आहे? ख़ैरु वाह वाह। हीअ मस्जिद यादो बीठा। हा ख़ैरु तबियत सही आहे? छा थो खाए? अंब नथी सूफ़ अथई? अंब अथई वॾो पको आहे। हा उमराणी ख़ैरु आहे? ख़ुशि? हा भाई सभु दोस्त नौजवान पंहिंजो कारोबार कंदा आहिनि। ॿियो ख़ैरु आहे न?
ठीक है ठीक है। चाचो बुज़ुर्ग ॾिसो था कीअं थो महिनत करे वेठो। साम्हूं मुंहिंजो घर, ही मुंहिंजो रेड़ो ऐं ही मुंहिंजो हथु, सम्झो मां। मंझंदि जे टाइम मुंहिंजा ॿार अंदरि घर में हूंदा, न निकिरंदा, न त शाम जो जेको मुंहिंजो माल ख़तमु थींदो आहे तव्हां पाण ॾिसंदा आहियो त ॾिसी ऐं भॼंदा ईंदा आहिनि। सो हींअर मंझंदि जो टाइम आहे, हींअर निकिरंदा 5 बजे, 5:30 बजे खां पोइ। ख़ैर असां घर पुॼियासीं। हीउ मुंहिंजो रेड़ो ॿियो बि बीठो आहे, हिन सां टच में वरी हीअ बि बीहारींदुसि। साईं बीजी वियो। सो हाणे खणो माल खणूं। इजाज़त वठ बि तव्हां खां, महिरबानी। तव्हां वीडियो खे पसंदि कयो था, इहे लख थोरा तव्हांजा। हीअ वीडियो दरअसल उन्हनि नौजवान जे लाइ मां भरींदो आहियां जेके घर में फारिग वेठा आहिनि, अञा ताईं कुझु नथा कनि। थोरो ई सही, पर पंहिंजो कमु स्टार्ट कयो दोस्तो त बहितर आहे। महिरबानी। कुर्ब लख।